साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह त पाण रब पाक आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह खे हिकिड़ो पुटु शहज़ादो। बादशाह सोचणु लॻो त हाणे मुंहिंजे पुट खे केॾांहुं मोकिलियां जीअं हिनखे दुनियादारी जी ख़बर पवे, ज़माने जी हिनखे ख़बर पवे। ऐं केतिरा ॾींहं हयाती हूंदसि ऐं केतिरा ॾींहं बादशाही हलाईंदसि। हाणे मुंहिंजो पुटु वञे दुनियादारी सिखी अचे। हाणे बादशाह हिते पंहिंजे पुटु शहज़ादे खे घुरायो ऐं चवणु लॻो त बाबा आऊं केतिरा ॾींहं हीअ बादशाही हलाईंदसि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुंहिंजे वए खां पोइ तोखे ई बादशाही ही हलाइणी आहे। आऊं चाहियां थो त तूं वञ किथे दुनियादारी सिख सम्झ, जीअं तोखे का ॼाण ख़बरचार पवे त दीन दुनिया कीअं आहे। तो हिते शहज़ादो चवणु लॻो त बाबा ठीकु आहे, जे अगरि तूं चवीं थो त आऊं भले वञा थो, जीअं मूंखे दुनियादारी जी ख़बर पवे। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, तोखे आऊं 4 लहलूं ॾियां थो। 4 लहलूं खणी वञ, तमामु क़ीमती आहिनि। तॾहिं लहलूं हीरा सोन जा सिका इहे शयूं हूंदियूं हुयूं। बाबा ही तोखे ॾियां थो, खणी वञी कुझु सिख दुनिया मां। जेसि ताईं कुझु सिखी न सघीं एसि ताईं वापसि हिते न अचिजांइ। शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त बाबा चलो ठीकु आहे। हाणे शहज़ादे पंहिंजे पीउ खां उहे 4 लहलूं खयूं। हाणे दुनिया सिखण जे लाइ, ख़बरचार वठण जे लाइ पंहिंजे पीउ खां उतां मोकिलाए थी निकितो। हाणे हलंदे हलंदे तमामु परे निकिरी आयो। अॻियां हिनखे हिकिड़ो दरवेश गॾिजी वियो। दरवेश वेठो हुजे पंहिंजे आस्थाने ते, त शहज़ादो चवणु लॻो त हिन दरवेश सां ॻाल्हि ॿोल कयां। दरवेश तमामु पोहतल। हाणे ही शहज़ादो आयो दरवेश वटि। दरवेश खे चवणु लॻो त दरवेश साईं, ही मसइलो आहे, मूंखे मुंहिंजे पीउ मुंहिंजी बादशाही में कढी छॾियो आहे। मूंखे चयो आहे त वञ दुनियादारी सिख, जीअं तोखे ॼाण मालूमात पवे, ख़बर पवे, पोइ तोखे आऊं बादशाही ॾींदसि, बादशाही हलाए सघंदे। ईअं तोखे दीन दुनिया जी ख़बर पवंदी कोन। तो हिते दरवेश चवणु लॻो त बाबा ठीकु आहे, तुंहिंजे पीउ जी ॻाल्हि सही आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, दीन दुनिया जी ख़बर न पवंदी त कीअं तूं सुभाणे बादशाही हलाईंदे, कीअं लेन देन कंदे, कीअं तोखे ॼाण ख़बर हूंदी, माना हूंदी कोन तोखे। तुंहिंजे पीउ सही कयो आहे जो तोखे मोकिलियो आहे। त हिते शहज़ादो चवणु लॻो दरवेश खे त दरवेश साईं, पोइ हाणे तूं मूंखे कुझु सेखार। हाणे जीअं आऊं निकितो आहियां त कुझु मूंखे तूं सेखार। दरवेश चवणु लॻो त आऊं तोखे छा सेखारियां बाबा। ही दुनिया आहे, हलंदे धिका थाॿा खाईंदे तॾहिं तोखे ख़बरचार ॼाण पवंदी। पर हाणे तूं चवीं थो त 4 ॻाल्हियुनि जे बारे में तोखे आऊं ॿुधायां थो, 4 नसीहतूं तोखे ॾियां थो। इहे शयूं तूं पंहिंजे ज़हन में विहारे छॾिजांइ, तोखे कमु ईंदियूं। शहज़ादो चवणु लॻो त जी बिल्कुलु दरवेश, तव्हां मूंखे ॿुधायो त मूंखे इहे 4 नसीहतूं तव्हां ॾियो था, इन में मूंखे छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, तव्हां भले मूंखे ॿुधाए छॾियो। दरवेश चवणु लॻो त शहज़ादा साहिब, कॾहिं बि सफ़र ते वञी त को बि तोखे माण्हू मुसाफ़िर को अहिड़ो गॾिजे त उन्हनि खे गॾु वठियो वञिजांइ। चाहे इंसान हुजे, चाहे जानवर हुजे, का बि शइ हुजे, उनखे साण गॾु वठियो वञिजांइ उन सफ़र ते। ऐं ॿी ॻाल्हि त, जे अगरि को माण्हू तोखे गॾिजी वञे न, मानी जी सलाह तोखे हणे ऐं तूं उन वटि वञी उनखे सुञाणी बि न, मानी जी सलाह तोखे हणे ऐं मानी तोखे खाराए, त पहिरीं मानी खाइजांइ न। पासे में को जानवर हुजे या का अहिड़ी शइ हुजे त पहिरीं मानी उन खे ॾिजांइ जीअं उहो खाए। 2 ॻाल्हियूं ज़हन में करे छॾ। ऐं टी ॻाल्हि त, जे अगरि उहे माण्हू नवां आहिनि, जे तोखे सुम्हण जे लाइ हंधु बिस्तरो ॾियनि, त पहिरीं उहो बिस्तरो छंडिजांइ, तकड़ि करे सुम्हिजांइ न। ऐं टी ॻाल्हि त, जे अगरि माण्हू को दुश्मन हुजे, कुझु बि हुजे, तोसां विढ़े, कुझु बि करे, तकड़ि न कजांइ, उन सां विढ़जांइ न त मारिजी वेंदे। उन शइ खे प्यार सां संभालजांइ, प्यार सां कमु वठिजांइ, तकड़ि करे न विढ़जांइ न त मारिजी वेंदे। इहे 4 ॻाल्हियूं पंहिंजे ज़हन में हणी छॾ, तोखे पाणे ई ख़बर पइजी वेंदी। शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। हाणे शहज़ादो उन दरवेश खां मोकिलाए, दरवेश एतिरियूं कुझु ॻाल्हियूं हिन खे ॿुधायूं। शहज़ादो उतां निकितो। हाणे शहज़ादो हलंदे हलंदे अॻियां आयो, छा ॾिसे त हिकिड़ो बांज़ कुमी खयों पियो वञे। त हिते उन शहज़ादे बांज़ खे हकल कई, सो बांज़ खे थियो डपु। शहज़ादे हकल ई अहिड़ी कई, कुमी हुनजे चंबे मां छॾाइजी वई, हेठि वञी किरी। हाणे शहज़ादो आयो, आहे कुमी खईं त चूंब वग़ैरह बांज़ जी चंबो वग़ैरह लॻी वियो, त थोरो रतु वग़ैरह वयो। तो हाणे उनखे पाणी वग़ैरह सां धोती कईं। तो हाणे उन कुमी खे पाण सां गॾु खईं। सोचणु लॻो त हाणे हिते कुझु अहिड़ी का शइ आहे कोन, पाणी वग़ैरह, जीअं हिन कुमी खे उन पाणी में हणां। तो हाणे सफ़र दौरान हिन खे उहा शइ, उहा कुमी मिली वई, हिन गॾु पाण सां खईं।
सो हाणे हलंदो हलंदो आयो अॻियां, थकी पियो। हिकिड़ो वणु तमामु वॾो हुजे, सो चवणु लॻो त हिन वण जे हेठि वेही आराम करियां ऐं पोइ सफ़र जे लाइ निकिरां थो अॻियां। हाणे उहो शहज़ादो उन वण जे हेठि वेही आराम करणु लॻो। कुमी पासे में हिन रखी, कुमी हेॾां होॾां वञे ना, हुनखे बांस खां डपु थियो। शहज़ादे हुनजी जान बचाई उते ई वेठल हुजे। हाणे उन वण जे मथे हिकिड़ो कांग ऐं हिकिड़ो कारो नांग ॿई वेठल हुआ। हाणे उन ॿिन्हिनि जी पाण में हुजे यारी। नांग कंहिं बि माण्हू खे ॾंगींदो हो, मारींदो हो, त कांग उन जूं अखियूं कढी खाईंदो हो। हिननि जी यारी पकी हुई। कांग चवणु लॻो नांग खे त अॼु शिकार तमामु भलो आयो आहे, तूं हिनखे मार त जीअं आऊं हिन जूं अखियूं कढी खायां। नांग चवणु लॻो त चलो ठीकु आहे। ख़बर ई न पई नांग उन वण जे हेठां लही आयो, उन शहज़ादे खे ॾंगे विधी। शहज़ादो त मरी वियो। नांग वरी चढ़ियो मथे वण ते। हाणे कांग आयो हेठि अखियूं कढण जे लाइ, त एसुदो कुमी ॾिसी वरितो। कुमी वारे उन कांग जी सिसी मां झली, चक हणी ऐं अंदरि सिसी कुमी लिकाईंदी आहे अंदरि हणी छॾी। नांग जो ॾिठो त मुंहिंजे यार कांग खे कुमी मारे पई सिसी मां झले छॾियो आहे। त नांग चवणु लॻो कुमी खे त मुंहिंजे यार कांग मां हथु कढ। तो हिते कुमी चवणु लॻी त ईअं हरगिज़ आऊं हथु न कढंदा, तुंहिंजो जे अगरि हीउ यार आहे त हीउ शहज़ादो बि मुंहिंजो यार आहे, तो हिनखे छो ॾंगियो, छो हिनखे मारी? तूं अचु, जेको ॾंग तो हिनखे हयो आहे शहज़ादे खे, इन मज़ा रत पी त जीअं हीअ जीअरो थिए, पोइ इन कांग मां हथु कढंदसि। नांग चवणु लॻो त चलो ठीकु आहे। नांग लथो जिथे शहज़ादे खे ॾंग हयो हुअसि, उते माना ज़हर उहो चूसणु लॻो। त हिते शहज़ादो होश में अची वियो ऐं कुमी बि खणी कांग मञा हथु कढियो। नांग ऐं कांग ॿई रवाना थी विया। त हिते शहज़ादो चवणु लॻो कुमी खे त तुंहिंजूं महिरबानियूं, ऐं दरवेश वारी ॻाल्हि बिल्कुलु सची आहे त सफ़र ते को बि गॾिजे त उनखे वठियो वञिजां। तोखे जीअं मूं वठी वियुसि, तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई, तुंहिंजूं महिरबानियूं। हाणे घड़ी खनि उते आराम करे उहो शहज़ादो ऐं उहा कुमी ॿई निकिता। कुमी खे हिन खयो शहज़ादे। हाणे हलंदे हलंदे अॻियां समुंड अची वियो, पाणी अची वियो। कुमी चवणु लॻी उन शहज़ादे खे त हाणे मूं मज़ा हथु कढ त मुंहिंजा माइट मुंहिंजे लाइ परेशान हूंदा। हीउ पाणी अची वियो आहे, मूंखे छॾ त आऊं वञा। शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। शहज़ादे उन कुमी खे उन पाणी में छॾियो। कुमी त हली वई। हाणे रहियो अकेलो शहज़ादो। दीन दुनिया जी ख़बरचार वठणु सिखण जे लाइ कुझु तो हाणे निकितो ई वीचारो। सो हाणे अची करे अहिड़े झंग में पुॻो। उन झंग में के ठग रहंदा हुआ। हिकिड़ो ठग, उन जी ज़ाल ऐं उन्हनि जूं ॿ नौजवान धीअरूं ऐं ॿ नौजवान पुट, सफ़ा ॿिन्ही को ठग हुआ, उन झंग में रहंदा हुआ। को बि माण्हू ईंदो हो त उन खे असुल मारियो छॾींदा हुआ ऐं उनखां जेको बि माल मिल्कियत हूंदी हुई सभु फुरियो वठंदा हुआ। हाणे इन शहज़ादे वटि बि क़ीमती 4 लहलूं हुजनि ऐं उन ठग जी हिकिड़ी वॾी धीउ हुई। उनखे कुझु इल्मु जादू वग़ैरह बि हो। जेको बि माण्हू हुननि जे इलाइक़े में पुॼंदो हो त उनखे ख़बर पइजी वेंदी हुई। हाणे ही शहज़ादो बि अची उन ठगनि जे इलाइक़े में अची उन झंग में पुॻो। त हिते ठग जी वॾी धीउ चवणु लॻी पंहिंजे पीउ खे, पंहिंजे भाइरनि खे चवणु लॻी त शहज़ादो को ॾिसिजे पियो अची पुॻो आहे, पंहिंजे हिन इलाइक़े में 4 लहलूं हुन वटि आहिनि। इनखे वठी अचो, हिते रायूं था ऐं इहे 4 लहलूं क़ीमती आहिनि, फुरींदासीं हिन खां। कईं माण्हुनि खां हिननि ईअं कयो, कई माण्हुनि खे हिननि फुरियो। सो हाणे उहो ॿई नौजवान छोकिरा ऐं उन्हनि जो पीउ ठग हुजनि, सो अची शहज़ादे वटि पुॻा। शहज़ादे खे वठी पंहिंजे घर आया उते। सो हाणे शहज़ादे खे उते विहारियो हिननि। सो हाणे शहज़ादे लाइ विया मानी खणी आया। तो चवणु लॻा त हाणे इहो मानी खाए त जीअं हिनखे करियूं पूरो। मानी खणी आया, पाण मानी ॾेई ऐं विया हलिया। त शहज़ादो मानी जो गिरह पटे ऐं खाइण वारो, त इनखे दरवेश वारी ॻाल्हि यादि अची वई। सो चवणु लॻो त दरवेश मूंखे चयो तो पासे में हिकिड़ो कुतो हुजे उन ठगनि जो। तो मानी खणी हिन उन कुते खे ॾिनी, पाण पहिरीं न खाधी। उन मानी में को ज़हर मिलायल हो। कुते जीअं उहा मानी खाधी त कुतो मरी पियो। सो हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त दरवेश जी ॿी ॻाल्हि बि सची थी, त मानी हिन न खाधी, कुतो हिन वारो मरी हलियो। त हाणे उहा अमरा आया ठग, ॾिसनि त हिन शहज़ादे मानी खाधी कोन्हे। शहज़ादो वेठो आहे सही सलामत। सो हाणे हीउ कुझु आहे न। सो हाणे ठगनि चवणु लॻा त अॼोकी राति हिते असां वटि रहिजांइ ऐं पोइ तूं निकिरजांइ। तो वरी शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। शहज़ादो चवणु लॻो त हाणे हीउ ठग आहिनि हरामी, हिननि मां फासी वियुसि। सो हाणे उहे ठग आया पंहिंजी धीउ खे चवणु लॻो, वॾी धीउ हुई, उनखे चवणु लॻो त हुन त मानी खाधी कोन।
सो उहा वॾी धीउ चवणु लॻी उन ठग जी त का ॻाल्हि न आहे, इन जो बंदोबस्तु आउं पाणे करियां थी। सो हाणे उन हिकिड़ो हंधु विछाए छॾियो। हाणे शहज़ादो आयो सुम्हण जे लाइ उन बिस्तरे ते, सो इन खे दरवेश वारी ॻाल्हि यादि अची वई। सो चवणु लॻो त पहिरीं बिस्तरे खे छंडिजे। सो हाणे हू ठग त हरामी वियल आहे, हिन लाइ बिस्तरो विछाए। शहज़ादे जीअं उहो बिस्तरो मथे खयों छंडण जे लाइ, त छा ॾिसे त उनजे हेठि हिकिड़ो वॾो खॾो खोटियो पियो हुजे, तमामु जाम बाहि हुजे उनजे अंदरि। तो शहज़ादो चवणु लॻो त हीउ मुंहिंजे लाइ मौत जो बंदोबस्तु कयो वियो, शुक्र आहे बची वियसि। दरवेश जी इहा ॻाल्हि बि सची। तो हाणे हीउ सुतो न, वेही रहियो पासे में। एसिदो उन ठग जी नंढी धीउ, वॾी भेण जी नंढी भेण, तमामु सुहिणी ख़ूबसूरत, उहा आई हिन शहज़ादे वटि। तो शहज़ादे चवणु लॻी त तूं मूंखे तमामु जाम वणी वियो आहीं, तमामु सुहिणो नौजवान आहीं, तोसां मुंहिंजो प्यारु थी वियो आहे। अॼु वारो आहे मुंहिंजी भेण जो, तोखे मारींदी, तोखां इहे 4 लहलूं फुरींदी। जे अगरि अॼोकी राति बची वए न, पोइ सुभाणे सांझी आहे मुंहिंजो वारो। अॼोकी राति जे अगरि तूं मुंहिंजी वॾी भेण खां बची वए त पोइ आहे मुंहिंजो वारो, पोइ तोखे आउं मारींदसि, पर आउं तोखे मारींदसि कोन। आउं चयो त तोसां प्यारु थी करियां, तोसां ईअं न कंदसि। हाणे एतिरो कुझु हिन खे चई वई, तो उहा हली वई। तो हाणे शहज़ादो चवणु लॻो त हाणे कीअं कजे। त एतिरे टाइम में उहा ठग जी धीउ वॾी उहा अची पुॻी। ॾिठईं त हीउ उन बिस्तरे ते शहज़ादो सुतो ई कोन। तो हाणे छा कयईं, खंजर कढी चवणु लॻी त तो वटि जेके 4 लहलूं आहिनि कढ, न त तोखे आउं मारे छॾींदसि। तो हाणे इन शहज़ादे खे उन दरवेश वारी ॻाल्हि यादि अची वई। सो चवणु लॻो त हीउ मुंहिंजी दुश्मन, त दरवेश मूंखे चयो त तकड़ में को कमु न कजां, प्यार मोहबत सां कमु हलाइजां। त हिते शहज़ादो चवणु लॻो उन ठग छोकिरी खे त ॻाल्हि ॿुध, तकड़ न कर, न त तोसां बि उहो कमु थींदो जेको तोते सां ऐं कुते सां थियो। ते हिते उहा छोकिरी ठग हैरान थी, सा चवणु लॻी त छा थियो कुते सां, छा थियो तोते सां। हाणे अधु राति जो टाइम हुजे, हाणे अॼोकी राति जीअं तीअं करे उन शहज़ादे खे मटाइणी हुजे। त हिते शहज़ादो चवणु लॻो त वेह हिते, तोखे आउं ॿुधायां थो त छा थियो कुते सां, छा थियो तोते सां। तो ठग छोकिरी चवणु लॻी त हा मूंखे ॿुधा। हाणे ठग छोकिरी बि उते वेठी ऐं उहो शहज़ादो बि उते वेठो। त हिते शहज़ादो चवणु लॻो हिकिड़ो हो हारी, उनजो हो हिकिड़ो धारियल पालियल कुतो, तमामु नस्ली भलो कुतो हो। हाणे उहो हारी खे पुॼी वई पैसनि जी ज़रूरत, उहो वियो हिकिड़े ज़मींदार वटि। तो उनखे चवणु लॻो त मूं वटि ॿियो कुझु आहे कोन, मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे, मूंखे 10,000 उधारा ॾे, ऐं हीउ मुंहिंजो कुतो आहे, हीउ तो वटि आउं गिरवी आउं करे वञां थो, तोखे पैसा ॾेई ऐं पोइ हितां छॾाईंदसि। सो हिते उहो ज़मींदार चवणु लॻो त कुते खे आउं छा कंदसि। त हिते कमदारनि सभिनि चयो त बाबा कुतो ई तमामु भलो आहे, नस्ली कुतो आहे, हिन हारी जो रखूं था हिन वटि, माना पाण वटि, ऐं पैसा हिन हारी खे ॾियूं था, पाणे पोइ छॾाए वेंदो। तो ज़मींदार उहे 10,000 उन हारी खे ॾिना। कुतो उते रहियो उन ज़मींदार वटि। तो हाणे नेठि ॿी राति उन ज़मींदार वटि के आया चोर, चोरी करण जे लाइ। कुतो उते वेठो हुजे। तो हाणे ज़मींदार इहे सभु सुम्ही रहिया, चोर आया, काफ़ी सारो मिल्कियत पैसा वग़ैरह जेके आहे सभु चोरनि उहे खयां। कुते उहो सॼो लका ॾिठो, चोर बि हुजनि जाम। तो कुतो चवणु लॻो त हाणे आउं भौंकां कोन थो, ज़मींदार खे जाॻायां कोन थो, छो त हीउ चोर तमामु जाम आहिनि, मतां ज़मींदार खे मारे न विझनि। कुते भौंक न कई। हाणे चोर उहो चोरी करे उहा सामान खणी निकिता, कुझु सामान हो, कुझु पैसा वग़ैरह जेको बि हो, माना लाखों रुपयनि जी चोरी हुई। तो हाणे चोर हलंदा रहिया। कुते छा कयो जो उनजो पीछो कंदो रहियो लिक छिप में। हाणे उहे चोर हलंदे हलंदे तमामु परे निकिरी आया हिकिड़े तलाउ ते, तमामु जाम ॿेलो पासे में हुजे उते। हाणे हिते सुबुह थियण वारो हुजे। चोरनि सोचियो त हाणे हिते हीउ चोरी वारो सामान जेको आहे हिते लिकाइजे, पोइ ॿी राति अची हितां खणी वेंदासीं। तो उन चोरनि उहो सामान उते लिकाए रखियो ऐं उहे चोर उतां हलिया विया। उन ज़मींदार जो जेको बि चोरी थियल सामान उते रखियो। हाणे कुते उहो सभु कुझु ॾिसी वरितो। कुतो वरी मोटी आयो, चोर हलिया विया, उहो सामान उते रखी। जॾहिं अची सुबुह थियो त ज़मींदार ॾिसे त घर खे ॿुहारो आयो पियो हुजे, चोरी थी पई हुजे, हर शइ हेॾां होॾां हुजे। तो हाणे कई माण्हू अची गॾु थिया, ख़बर पई त ज़मींदार जी चोरी थी वई। त हिते उहो ज़मींदार चवणु लॻो कुते खे त शाबाश तोखे हुजे, हैफ़ अथई तोखे, तुंहिंजे मालिक खे मूं 10,000 ॾेई तोखे मूं हिते रखियो, तूं मूं वटि गिरवी थियल ऐं चोर आया हुआ, घटि में घटि तूं उन्हनि ते भौंकींदो हुआ, तो कुझु न कयो।
माण्हू बि काफ़ी गॾु हुजनि, ज़मीनदार बि एतिरो कुझु चए पियो कुते खे, त कुतो उन महिल उन ज़मीनदार जे पलांद मां झले ऐं छिकण लॻो। त हिते हमरा चवण लॻा उन ज़मीनदार खे, त हीउ कुतो कुझु ॿुधाइण थो चाहे, ॾिसूं त सही हीउ पाण खे केॾांहुं थो वठियो हले। तो नेठि कुतो बि हलंदे हलंदे अची उन सामान वटि हिनखे वठी आयो, जेको हिन जो सामान चोरी थी वियो, जेको चोरनि उते रखियो हो। त ॾिसे त उहो सामान ज़मीनदार जो पियो हुजे। ज़मीनदार ॾाढो ख़ुशि थियो। सभु माण्हू ॾिठो त वाक़ई कुतो नस्ली आहे, वफ़ादार कुतो आहे, तो कुतो कमु भलो कयो। तो हाणे उहा चोरी वग़ैरह उतां सामान जेको सो सभु हुननि खयो। तो हाणे वापसी आया त हिते ज़मीनदार चवणु लॻो उन कुते खे त जेके तुंहिंजे मालिक खे मूं पैसा ॾिना उहे छुटा, ऐं हिकिड़ी पर्ची लिखी उन कुते जी ॻिची में ॿधी। ऐं उहो ज़मीनदार चवणु लॻो उन कुते खे त जिथे तुंहिंजो मालिक आहे तूं हलियो वञ तुंहिंजे मालिक ॾांहुं, तूं आज़ादु आहीं, तूं मूं वटि हाणे गिरवी कोन आहीं, कर्ज़ वग़ैरह सभु माफ़ु आहे। तो वञी कुते खे हुन एतिरो कुझु ज़मीनदार चयो त कुतो उतां निकितो, हलंदे हलंदे सिधो अची हारी वटि पुॻो। हारी जो ॾिठो कुते खे तो चवणु लॻो त शाबाश अथई, तोखे आउं उन ज़मीनदार वटि गिरवी करे आयुसि, मुंहिंजी ज़बान हुई ऐं तूं उतां भॼी आहीं, तोखे ईअं करणु न खपे हा। हारी छा कयो, खणंदे बंदूक उन कुते खे मारे विधो। कुते खे मारे विधी, आयो अची वेझो त ॾिसे त ॻिची में उहा हिकिड़ी पर्ची ॿधी पई हुई, उहा ज़मीनदार ॿधी हुई। हाणे उहा पर्ची पढ़े, हारी उहा खोले उहा पर्ची ॾिठी, पढ़े त उन में लिखियलु हो त हीउ कुतो तमामु कमु जहिड़ो कुतो भलो कुतो आहे, हिन मुंहिंजी लाखे रुपए जी चोरी मूंखे मोटाए ॾिनी, चोर मुंहिंजी चोरी करे विया। हिन कुते खे हाणे मूं आज़ादु कयो। हिन कुते जो जेको मालिक आहे उनखे उहो 10,000 मूं बख़्श कया, जे अगरि अञा बि पैसा खपंदा आऊं ॾियण जे लाइ तयारु आहियां। हिन कुते खे मूं आज़ादु करे छॾियो। हारी जॾहिं इहा पर्ची पढ़ी सो मथे ते हथु ॾेई वेही रहियो। तो चवणु लॻो त मूं तमामु ग़लति कयो, मथो पिटींदो रहियो त मूं अहिड़े लाखीणे कुते खे मारे छॾियो। तोबा, शहज़ादो चवणु लॻो उन ठग छोकिरी खे त ॾिठी नी, इहो कमु हुन हारी तकड़ वारो कयो, तकड़ न करे हा त ॻाल्हि में कुझु कोन हो। तो हाणे हुन तकड़ कई, कुतो पंहिंजो विञाए वेठो। तो ठग छोकिरी चवणु लॻी त चलो ठीकु है, पोइ भला ॿुधा तोते वारो तोतो कीअं आहे। तो उहो शहज़ादो चवणु लॻो त हा तोखे आउं ॿुधायां थो। हाणे हिकिड़े बादशाह जो हो पालियल तोतो। तो बादशाह हिकु चकर वेंझण वियो, तोतो बि हुन सां गॾु हुजे। त हाणे वेंझण वियो त हुन पाणी में हिकिड़ो क़ीमती मेवो लुढ़ंदे पियो आयो, सो तोते उहो मेवो उतां पाणी मां खयो। तो हाणे वेंझी वरी आया, उहो तोतो उहो मेवो उन बादशाह खे ॾिनी। सो बादशाह उहो मेवो खयो। सो बादशाह चवणु लॻो त हीउ मेवो तोते खे मिलियो आहे, तोतो मूंखे ॾिए पियो, तमामु क़ीमती ऐं भलो मेवो आहे, आउं खायां थो हिन खे। त हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामती, हीउ मेवो तूं खा ना, हीउ तूं खाईंदे क़ीमती मेवो आहे, सिर्फ़ु तूं हिकिड़ो ई खाई छॾींदे। हिन मेवे खे पोखराए छॾ बाग़ पंहिंजे में, जीअं थिए त कई मेवा झलींदो त जीअं पंहिंजी बादशाही सॼी मेवा खाए। तो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त ॻाल्हि भली कई अथई, चई माली खे त वञ हिन बाग़ में ही मेवो पोखे आ। हाणे माली उहो बाग़ में उहो मेवो पोखे आयो। हाणे नेठि मेवो उहो वण उहो तयारु थियो, मेवा झली तमामु जाम, उन मज़ा हिकिड़ो मेवो हेठि किरियो त हिकिड़ो नांग आयो उन मेवे खे ॾंग हणी वियो। हाणे उहो मेवो हेठि किरियो। तो सिपाही वग़ैरह विया, हो वज़ीर उहो मेवो माना खणी आया हुतां बादशाह जे लाइ। बादशाह चवणु लॻा त बादशाह हीउ मेवो हेठि हिकिड़ो किरियो आहे, ऐं पहिरीं तव्हां खायो भला, चेक करियो। त हिते वज़ीर चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामती, इहो मेवो तव्हां पहिरीं न खायो, तव्हां टेस्ट न करियो, को ॿियो टेस्ट करे ख़बर पवे त आख़िर मेवो कहिड़े क़िस्म जो आहे। हाणे उन मेवे खे त नांग ॾंग हणी उन में ज़हर हुजे। तो हाणे हिन मेवो कुते खे हिकिड़े ॾिनो, कुते खे मेवो ॾिनो, कुते मेवो खाधो त कुतो उन महिल मरी वियो, छो त उन मेवे में नांग जो ज़हर हुजे। तो हिते बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी हुई। सो बादशाह चवणु लॻो तोते खे त शाबाश अथई, इहो मेवो तूं मुंहिंजे लाइ उते खणी आए मूंखे मारण जे लाइ, हीउ मेवो त तमामु ज़हरीलो आहे। तो उन महिल बादशाह उन तोते खे मारे विधो। हाणे तोतो मरी वियो। त हाणे उन बादशाह जी बादशाही में उते पासे मंझि हिकिड़ो घरु हो, उन में नुंहुं ऐं ससु जो पाण में थी पियो जहिड़ो। नुंहुं ऐं ससूं पाण में विड़ियूं। त हिते ससु चवणु लॻी नुंहुं खे त आउं वञा थी हली घरु छॾे, ऐं वञा थी पंहिंजो पाण खे मारियां। इहो जेको खूनी वणु बीठो आहे जंहिंमें ज़हरीला मेवा आहिनि, इहो मेवो पटियो आउं खायां थी, आउं पंहिंजो पाण खे मारियां थी। हाणे उहा नुंहुं खां ससु कावड़जी आई, अची उन मेवे मज़ा उहो माना उहो वणु मज़ा उहो मेवो पटी, ऐं उहो मेवो खाधी। मेवो खाइण सां उहा नौजवान छोकिरी थी वई, पोड़ी मंझां नौजवान छोकिरी थी वियो मेवो खाइण सां। त ॾिठी त अड़े आउं त नौजवान छोकिरी थी वई, मेवो तमामु कमु जहिड़ो आहे,
हिन में त ज़हर किथां आयो। तो हाणे हीअ आई वापसी वरी पंहिंजे घर। सभिनि ॾिठो त हीअ केरु छोकिरी आहे। तो सभु हैरान थी विया त हिते हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त उहो मेवो मूं खाधो, उन मेवे मञा ऐं नौजवान छोकिरी थी वियसि। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर बादशाह खे पई त बादशाह चवणु लॻो त अड़े हीउ मेवो त तमामु कमु जहिड़ो आहे, हिन खे खाइण सां पोड़ो माण्हू नौजवान थियो वञे। मूं तमामु वॾो ज़ुल्म करे छॾियो, मुंहिंजे तोते खे मूं मारे छॾियो। तो बादशाह मथो पीटींदो रहियो त मूं पंहिंजे तोते खे मारे छॾियो। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो उन ठग छोकिरी खे त ॾिठई न इहो तकड़ वारो कमु। तो बादशाह तकड़ कई, उन तोते खे बि मारे विधई। तमामु कमु जहिड़ो तोतो। त हिते सुबुह थी वियो त ठग छोकिरी चवणु लॻी त ॻाल्हियूं तो ॿई भलियूं ॿुधायूं, पर हाणे तूं अॼु बची वएं, सुबुह थी वियो आहे। हाणे सांझी आहे मुंहिंजी भेण जो वारो, तोखे उहा मारींदी। हाणे उहा वॾी ठग छोकिरी उहा त हली वई। हाणे अची ख़ैरनि जो राति थी, मानी वग़ैरह ई शहज़ादो उते खाए न ठगनि जी। हाणे उहा नंढी छोकिरी आई, तमामु सुहिणी ख़ूबसूरत शहज़ादे खे चाहींदी हुई। सो हिननि हाल वाल पाण में वरिता। सो हाणे उहा ठग छोकिरी चवणु लॻी इन शहज़ादे खे त तूं परेशान न थी, तोखे आऊं न मारींदसि। तो शहज़ादो चवणु लॻो त सही आहे, तूं मूंखे न मारींदे। सो हिते उहा ठग छोकिरी चवणु लॻी शहज़ादे खे त 4 लालूं तो वटि आहिनि। तो शहज़ादो चवणु लॻो त हा मूं वटि पियूं आहिनि, छा तोखे आऊं ॾियां। त उहा ठग छोकिरी चवणु लॻी त मूंखे 4 लालूं इहे तुंहिंजूं खपनि नथियूं, पाण वटि संभाले रख। हाणे तूं मूंखे हितां वठी हल, पाण हितां भॼी था हलूं, मुंहिंजी तोसां मोहबत आहे, पाण ॿई शादी कंदासीं। त शहज़ादो चवणु लॻो त हाणे तोखे भॼाए त हलां, पर कीअं भॼाए हलां। तुंहिंजा माइट वग़ैरह, तुंहिंजी वॾी भेण, इहे वॾा ज़ालिम आहिनि, मारे विझंदा। तो उहा ठग छोकिरी चवणु लॻी तूं परेशान न थी, असां वटि आहिनि 2 ऊठ, तूं हलियो वञे। हिकिड़ो ऊठ नंढो आहे, उहो नंढो ऊठ न काइजां, उहो करे थो 50 मील पंधु। जेको वॾो ऊठ आहे उहो काइजां, उहो करे थो 100 मील पंधु। तूं वञी उहो ऊठ काए आ, सामान वग़ैरह जेको आहे सो आऊं ॿधां थी। तो हाणे शहज़ादो वियो ऊठ काइण जे लाइ। त हाणे हिन ठग छोकिरी सामान वग़ैरह ॿधो, माना हिन वटि सोन वग़ैरह जेके बि शयूं माना क़ीमती हुयूं, पैसा ॾोकड़ वग़ैरह ज़ेवर ॿेवर आहिनि, काफ़ी माण्हुनि खे हिननि फुरियो लुटियो। तो हिन पूरी गंढड़ी ॿधी, ठग छोकिरी ॿधी तयारु कयईं। हाणे शहज़ादो वियो ऊंधा हुजे तमामु जाम, हुन वॾो ऊठ कोन कायो जेको 100 मील पंधु कंदो, हिन वरी कायो नंढो ऊठ जेको 50 मील पंधु कंदो, काए आयो। तो हाणे 2 ॼणा चढ़िया उन ऊठ ते। हाणे हलंदा रहिया ऊठ ने त कयो ई 50 मील पंधु, ऊठ बीह रहियो। त हिते उहा ठग छोकिरी चवणु लॻी त अड़े तो हीउ छा कयो, हिन ऊठ कयो ई 50 मील पंधु, तूं भाएं तो नंढो ऊठ काए आहीं। तो शहज़ादो चवणु लॻो त ऊंधा तमामु जाम लॻी पई, मूंखे त ख़बर ई कोन पई, ऐं ऊठ काए आयसि। तो चवणु लॻी त हाणे कीअं करियूं। उहो शहज़ादो चवणु लॻो त हाणे कीअं करियूं। त ठग छोकिरी चवणु लॻी तूं परेशान न थी, हाणे अची हिते सुबुह थियो, हीउ उते उन झंग मंझि रहिया, 50 मील पंधु हिननि मस कयो। त शहज़ादो चवणु लॻो त उन ठग छोकिरी खे त हाणे तुंहिंजा माइट पुॼी ईंदा लिया, हाणे कीअं कजे। ठग छोकिरी चवणु लॻी तूं परेशान न थी, को न को हल ॻोल्हे वठंदासीं। ठग जॾहिं उथिया सुबुह जो, ॾिसनि त नंढी छोकिरी उहा हुजे ई न हिननि वारी, ऐं ऊठ बि हिननि वारो न हुजे। तो हाणे इहे सभु चढ़िया उन ऊठ ते जेको 100 मील पंधु कंदो हो। हाणे निकिता हिन जी तलाश में। त हाणे हिते उहा ठग छोकिरी नंढी चवणु लॻी उन शहज़ादे खे त हाणे तूं हीअं कर, ॾिस परियां हिकिड़ो तमामु वॾो वणु आहे, इन वण जी चोटी ते चढ़ी ऐं टारी ते झले वेहिजां। हाणे जीअं उहे ईंदा, उहो ऊठ आऊं काहींदसि जेको 100 मील पंधु करे थो, उहो मूं ते छॾे ॾे। ऊठ ते आऊं चढ़ी निकिरंदसि ऐं इन वण वटि ईंदसि, तूं वण जी टारी वटि हुजिजां ऐं पोइ चढ़जां, पाण सां भॼी हलंदासीं। शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। त हाणे हू बि उतां निकिता, हलंदे हलंदे सिधो अची हिन वटि पुॻा। शहज़ादो बि वण ते चढ़ी वेही रहियो परियां वञी। तो हाणे इहा ठग छोकिरी चवणु लॻी पंहिंजे पीउ खे, पंहिंजी वॾी भेण खे, पंहिंजे भाइरनि खे, पंहिंजी माउ खे चवणु लॻी त शुकर आहे पुॼी विया लिया। हू शहज़ादो त मूंखे हुतां ॿधी करे ऐं ऊठ काई ऐं मूंखे खणी अची हिते पुॼाई ऐं पाण हितां भॼी वियो। तो हाणे हू हिते हुते ॻोल्हण लॻा। तो हाणे उन ठग छोकिरी नंढी उन छा कयो, चढ़ियो उन वॾे ऊठ ते, सिधो आई अची उन वण वटि, वण तां उन खे खईं ऐं हकली ऊठ खे। तो ऊठ भॼंदो रहियो, हू उते ई रहिया, ॻंढड़ी उहा सोन वारी खईं। तो हाणे हलंदे हलंदे तमामु परे अची ॿी बादशाही में निकिता ऐं उते हिननि ॿिन्हिनि कई पाण में शादी। तो हाणे उहा ठग छोकिरी चवणु लॻी उन पंहिंजे मुड़ुसु शहज़ादे खे त हाणे पाण शादी करे छॾी, हाणे छा थो चवीं, पाण किॾां हलूं, किथे रहूं। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त आऊं बादशाह जो पुटु आहियां, फिलाणे हंधि मुंहिंजी बादशाही आहे, ऐं मूंखे मुंहिंजे पीउ चयो त वञी दुनिया में कुझु सिखी आ। तो हिते उहा छोकिरी ठग चवणु लॻी त पोइ तूं कुझु सिखें। चई हा आऊं सिखियसि,
दरवेश मूंखे मिलियो 4 ॻाल्हियूं मूंखे चई, 4 ई तजुर्बा मूं जेके कयासीं उन मुंहिंजा मूंखे ख़बरचार पहुची वई ऐं तोखे बि उतां भॼायमि कयमि, तूं मूंसां गॾु आहीं, हेतिरा मसइला ई सभु थिया, हाणे मूंखे सॼी ख़बर पहुची वई। उहा ठग छोकिरी चवणु लॻी त चलो सही आहे, पोइ तोखे अर्शीअ जी ख़बर पहुची वई, पोइ हाणे हल त हलूं तुंहिंजी बादशाही में। हाणे उहा नंढी ठग छोकिरी, उहो शहज़ादो ज़ाल मुड़ुसु हुआ, उहो चढ़िया उन ऊठ ते, वरी हलंदे हलंदे सिधो अची पंहिंजी बादशाही में पुॻा। हाणे उहो शहज़ादो आयो पंहिंजे पीउ वटि, सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त बाबा ही थियो। त हिते बादशाह चवणु लॻो त पोइ तोखे हर शइ जी ख़बर पहुची वई, तूं दुनियादारी सिखी वें, उन दरवेश तोखे ॻाल्हियूं चयूं उहे बि तूं सिखी वें, धिका थाॿा बि खाई आहीं ऐं काफ़ी तोसां थियो, तूं उमेद आहे त हाणे सिखी वें हर शइ। त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ खे त बाबा आउं बिल्कुलु हर शइ सिखी वियुसि। तो हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे तूं बादशाही तख़्त ते वेह, बादशाही हला। तो पंहिंजे जीअरे ई उन शहज़ादे खे उहा बादशाही ॾिनी ऐं उहा ठग छोकिरी शहज़ादी थी वई, उन शहज़ादे जी ज़ाल उहा बि उते रहणु लॻी। हाणे उहो शहज़ादे खे हर शइ जी ख़बर पहुची वई, दुनिया दीन जे बारे में, तो सुठे नमूने सां पंहिंजी बादशाही हलाइणु लॻो। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।